अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सां ख़बर शेयर कंदा हलूं त नामियारे लेखक ऐं दानिश्वर मोहम्मद खान अबड़ो पारां सेवण जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मियां मोटण आराज़ी, बख़्तियारपुर, दिलावर, जतोई, रमज़ान बुर्दी, छुटा ॻोठ ऐं ॿियनि ॻोठनि में ॿोॾि मुतासिर मिसकिन मारूअड़नि में सर्दी खां बचण लाइ सवड़ियूं ऐं गरम कपिड़ा तक़सीम किया विया। वधीक यासिर शोरो जी हिन रिपोर्ट में ॾिसंदा। मुस्तहकम की इमदाद और मदद जो सिलसिलो जारी है। अचो तो इन हवाले से मौजूद सीनियर सहाफ़ी दोस्त है जैमें जामसरो जो तमाम एक बेहतरीन राइटर दोस्त सहाफ़ी शौकत अली मेमन प्रेस क्लब सेवन जो सदर जो है के बुर्दी, गुलफार सोलंकी साहब ऐं ॿिया सहाफ़ी दोस्त गॾु समेत है मोहम्मद खान अबड़ो उन जो सहाफ़ी टीम से गॾु उन्हनि जी निशानदही ते मुसलसल जो है मुस्तहकम की इमदाद में अकबर पानी बुढ़ा तो थोड़ा कोशिश करो तो गरम कपड़ा सवड़ू तो जी मुसीबत आने में ये मुकाबलो करने की कोशिश है। तो जो वो अलाइम थी दोस्तों सकार रहो तो कम प्यार थी इलाको में और टाइम फिल्म बुधा को सका बाकी जी किथा का खबर पई या किथे घणी तकलीफ़ छा सामान में इनमें हर पे कितने सौड़ी के 4-5 सीट अच्छा बैठे जंगल मारूंगा बैठे बड़े मारूंगा ओके मैं 3000 के मैं 50,000 के 4,000 इन तरह को समझ में आया। मोहम्मद खान अबड़ो को सभी नाले वाले लेखक है, कलमदार है, समाज सुधार का कहाँ के पहले रिव्यू की कंबे का कम शुरू जो राशन में खेमा कराया था हानी वरी सर्दी में अचण खां पोइ हिन मुख़्तलिफ़ ॻोठनि में सॼे ज़िले में ख़ासि तौर ते सेवन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेके कंबल आहिनि, गरम कपिड़ा आहिनि, सवड़ियूं आहिनि, इहो सामान विरहाइण जी सिलसिलो शुरू कयो आहे जेका हिन वक़्तु ज़रूरत आहे। सम्झो त मोहम्मद खान अबड़े खे सॼी सिंध साराहे रही आहे। हिन वक़्तु काफ़ी इदारा हुकूमतूं जेको इंडिविजुअल मूंखे माण्हुनि उहे बि ख़ामोश थी विया आहिनि या ख़ुदा थी विया आहिनि, सरगर्मी घटिजी वियूं, पर मोहम्मद खान अबड़ो मुसलसल 3 महीने खां वठी मसरूफ़ अमल आहे। राशन खां वठी पेंटिंग खां वठी हाणे गरम कपिड़नि ताईं सवड़ियुनि ताईं माण्हू ॾिसो त केॾो ख़ुशि थी रहिया आहिनि। जो तव्हां ॿुधायो इन समेत भाउ शौकत अली मेमन साहब ऐं ॿियनि दोस्तनि जो तव्हां वीचार ॿुधायो। हुननि जो चवणु आहे त डे फर्स्ट खां फ्लड वारी सूरत खां पोइ हिन वक़्त ताईं जेको आहे उन्हनि जी पंहिंजी बस आहर जेका मुस्तहकम जी मदद जो सिलसिलो जारी आहे। कैमरामैन टीम सां गॾु यासिर शोरो, प्रेस क्लब बांसुराबाद।